अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद खोसो ऐं अमारी सिरी आयो शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारकूं जेको दुलाब ड्रामो राति तव्हां ॾिठो। दुलाब ड्रामो हली चुको आहे। हाणे तव्हांखे यकीन अची वियो हूंदो त वाक़ई दुलाब ड्रामे जेके असां लगातार अपडेट ॾींदा हुआसीं उहा बिल्कुलु ओके हुई, जंहिं ते काफ़ी माण्हू इतराज़ कंदा हले त कोन थो, कोन हलंदो, कूड़ी अपडेट्स आहिनि वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। ऐं राति दुलाब ड्रामो ज़बरदस्त सभिनी ऑडियंस खे मज़ो ॾिनो आहे। तव्हांजा कमेंट बि आया आहिनि, ज़बरदस्त तव्हांजा कमेंट आया आहिनि दुलाब ड्रामे जे बारे में। उहे बि पढ़ंदासीं। अॼु दुलाब ड्रामे जा जेका करैक्टर आहिनि उन्हनि ते मां गुफ़्तगू कंदुसि, रिव्यू कंदुसि। बाक़ी राति मां तव्हांखे अपडेट ॾेई छॾी नेक्स्ट एपिसोड में छा थींदो, अॻिते कहाणी कीअं आहे, सॼी अपडेट्स बरोक़ तव्हांखे ॾींदो अचां थो। अॼु हिन वीडियो में तफ़सील सां दोस्तों तव्हांजा जेका सुठा सुठा कमेंट आया आहिनि दुलाब जे बारे में उहे बि शामिलु कंदुसि ऐं करैक्टर ते मां ॻाल्हाईंदुसि त दुलाब जे शुरूआति में ई खून ख़राबो छो ॾेखारियो वियो। काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके नोट कयूं आहिनि, मूं तव्हां बि नोट कयूं हूंदियूं, उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं इन ड्रामे जी कामयाबी जी वजह कहिड़ी आहे, दुलाब ड्रामे में पहिरीं एपिसोड में एतिरा हज़ार व्यूज़ कीअं खणी वियो, अचण सां ई इन ड्रामे रिकॉर्ड तोड़े छॾिया, इहो कीअं थियो। न त अॼु ताईं कंहिं बि अहिड़े ड्रामे मतिलबु शुरूआति में एतिरा व्यूज़ न आहिनि खया। इन में कहिड़ी ख़ासियत आहे, कहाणी बि पुराणी आहे, वो वजह कहिड़ी आहे, उहा वजह दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदुसि दुलाब ड्रामे जी। ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखां का बि ॻाल्हि मिस न थिए। दोस्तों हीअ जेका अॼु मां तव्हां सां अपडेट शेयर करण वारो आहियां यकीनन तव्हांजे ज़बरदस्त ऐं तव्हांजे कम जी अपडेट्स आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुलाब ड्रामे में शुरूआति में जेको खून ख़राबो ॾेखारियो वियो इन जी पूरी अपडेट्स तव्हांखे अॼु खोले मां ॿुधायां थो, इहो छो ईअं कयो वियो। पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे सभिनी दोस्तनि खे लाइक करे छॾियो, महिरबानी करे हिन वीडियो खे सब्सक्राइब चैनल खे ऐं शेयर बि करे छॾियो, महिरबानी कयो असांजे चैनल शाद खोसो ब्लॉग खे लाइक करे छॾियो। दोस्तों शुरू में पहिरियों खून घोट जो थियो, ॿियो खून हुन धुर जो थियो, राज़न वारी धुर जो, जेका कोर्ट मां छुटी आया यानी जेल मां छुटा अचनि पिया उन्हनि खे मारियो वियो। ऐं कंहिं ड्रामे में शुरूआति में ईअं नाहे थियो। दोस्तों पहिरियों ॻाल्हि इन खे वठूं था त ईअं शुरूआति में खून ख़राबो छो ॾेखारियो वियो। दोस्तों ड्रामे खे कामयाबु करण जे लाइ राइटर कहाणी अहिड़ी लिखी जेको शुरू में ई खून ख़राबो ॾेखारियो वियो, 3 खून शुरू में थी विया ऐं इहो मतिलबु हिकिड़ो हथियार कल्चर ॾेखारियो वियो जंहिंजे करे ड्रामो एतिरो मशहूरु थी वियो, राति राति दुलाब ड्रामो। ऐं ॿियो दोस्तों इहो मां तव्हांखे ॿुधायां, इहो ड्रामो हथियार कल्चर माण्हुनि खे छो थो वणे। दोस्तों तव्हां मञो या न मञो, अॼु जे दौर में सिंध जेका पंहिंजी आहे, ॿिए इलाही सूबनि में बि आहे, पर सिंध पंहिंजी में हर घर में हथियार अची चुको आहे। को अहिड़ो घर न आहे जंहिं में हथियार न हुजे। हर माण्हू खे हथियार हलाइण जो शौक़ु आहे, लेकिन इहे माण्हू न सोचींदो हथियार हलाइण खां, माण्हू मरण खां बाद में असां सां कहिड़ो हशर थींदो, असांजा बच्चा रुलंदा, असां जेलनि में वेंदासीं, इहो कोन थो सोचे। बाद जी ॻाल्हि हर को चवंदो आहे बाद में ॾिठो वेंदो। ऐं हथियार हलाइण जे लाइ हर कंहिंखे शौक़ु आहे। इन जे करे दोस्तों इन ड्रामे में बि हथियार कल्चर शुरू में ॾेखारियो वियो। खून ख़राबो, माण्हू मारणु एॾो आसानु आहे, सच में एॾो आसानु माण्हू मारणु करे छॾियो आहे हिननि। ऐं सच में ईअं थिया बि आहिनि काफ़ी वाक़िया। हाणे असांजे लाइ इलाइक़े में वाक़ियो थियो आहे, उहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। बहरहाल हे ड्रामे जी कामयाबी इहा आहे, खून ख़राबो शुरू में ॾेखारियऊं ऐं माण्हू मारे छॾियऊं, 2-3 का ख़बर न आहे, पुलिस जो कानून वग़ैरह न आहे, अंधेर नगरी लॻी पई आहे, इहो ड्रामे में ॾेखारियूं। सच में ईअं सच में बि थिए थो। इहा ई ड्रामे जी कामयाबी आहे, माण्हुनि खे इहा शइ मज़ो ॾिए थी, माण्हू इहे शयूं ॾिसी सिखनि था, नोट करनि था, तंहिंजे करे इन शइ घणो पसंदि करनि था। छाजे करे हर माण्हू जे अंदरि अॼुकल्ह शैतान दोस्तों वेहिजी चुको आहे, तव्हां मञो या न मञो। ऐं इहे शैतान वारा कम हर माण्हू करणु चाहे थो। 5 आङुर बराबरि न आहिनि, पर हर माण्हू करणु चाहे थो। इन जे करे राइटर बि मजबूर थी चुका आहिनि अहिड़ो ड्रामो लिखण ते, डायरेक्टर बि अहिड़ी डायरेक्शन ॾियण ते मजबूर थी चुका आहिनि त बाबा इहा शइ माण्हुनि खे वणंदी, ॿी शइ न वणंदी, अहिड़ी शइ तॾहिं हू बार बार ठाहे रहिया आहिनि। ऐं सिंधी ड्रामे में कहिड़े में बि शुरूआति में को खून ख़राबो न आहे ॾेखारियो वियो। शुरूआति में मश्करी ॾेखारी वेंदी आहे, या प्यार जा लम्हा, या ख़ुशहाली ॾेखारी वेंदी आहे। पोइ आहिस्ता आहिस्ता उन इलाइक़े में बदअमनी फैलंदी आहे, ड्रामे में ॾेखारियो वेंदो आहे, पोइ खून ख़राबे ते ॻाल्हि वेंदी आहे। लेकिन हिन में शुरू में ईअं ॾेखारियूं। दोस्तों असांजे इलाइक़े में हिकिड़ो वाक़ियो थियो हुयो, 3-4 महीननि जी ॻाल्हि आहे, 3-4 महीना पहिरियों जी ॻाल्हि आहे। तव्हांखे मां ॿुधायां थो त उहो ईअं ई थियो जीअं फिल्म में सीन थिया आहिनि, ड्रामे में दुलाब में हक़ीक़त में ईअं ई थियो। बेगुनाह माण्हू मारियो वियो। उहो कीअं मारियो वियो मां तव्हांखे ॿुधायां थो। इहो ड्रामे खे ॾिसी ॾिसी अॼुकल्ह माण्हू ईअं करनि था, अलाह माफ़ी ॾे, उन्हनि जो बुरो असरु थियो उन धुर जो बि।
लेकिन मां तव्हांखे अॼु खोले ॿुधायां थो। चंद महीना दोस्तो पहिरियों जी ॻाल्हि आहे, हितां हिकु मज़दूर तबिको जेको बोह जूं ट्रालियूं भरंदा आहिनि वञी रहिया हुया सुबुह जो 4 वॻे पंहिंजी ट्राली भरण लाइ। ट्राली में मज़दूर सुतल हुया, 8 ॼणा, ड्राइवर हलायूं वञे पियो ऐं अॻियां रेलवे फाटक अची वियो। फाटक ते जेको आहे चौकीदार बि हूंदो आहे, उन ॾांहुं चौकीदार बि न हुयो या चोरनि सां ॿधलु हुयो ऐं फाटक वारो जेको खोलींदो आहे गेट उहो बि सुतल हुयो ऐं काफ़ी देरि ताईं हारून हणंदो रहियो ड्राइवर, फाटक खोल, फाटक बंदि हुयो त असां क्रॉस कयूं, रेल बि कोन आहे। राति सुबुह जो 4 वॻे जो टाइम आहे। अक्सर राति जो फाटक वारा बंदि करे सुम्ही पवंदा आहिनि, कोई ईंदो आहे त खोलंदा न त न खोलंदा, जिथे किथे ईअं आहे। नेठि फाटक करे हिकिड़ो गेट खोलियो, जीअं ट्रैक्टर ट्राली क्रॉस करे बंदि जे विच में पुॻा, अञा पहिरियों गेट खोलियो ई कोन हुयो, अञा उहो पोएं वटि हुयो, ट्राली विच ते पुॻी, पोएं गेट खे उन बंदि कयो त हाणे अॻियों वञी खोलियां। उन टाइम ई चोर जेका धाड़ेल हुया ट्रैक्टर ट्राली खे वकोड़े विया फुरण जे करे। पहिरियों लठ हुननि हई ड्राइवर खे, ड्राइवर जीअं वेठो न पियो लहे गाॾी खां त उहो फुरण जे लाइ उन्हनि कोशिशि कई। जेका मज़दूर सुतल हुया ट्राली में उन्हनि मां हिकिड़ो उथियो। मज़दूरनि वटि दोस्तो लठ इहो हूंदी आहे या वरी बोह भरण जे लाइ हिकिड़ो जेको आहे न हिकिड़ो हथियार हूंदो आहे, सामान हूंदो आहे, असां उनखे पंहिंजे इलाइक़े में चवंदा आहियूं ट्रायंगल बि चवंदा आहियूं। उहा खईं त चोर खे हणण जे लाइ त असांजे ड्राइवर खे छो थो मारे। उते ई जेको आहे न चोर हथियार हलायो, सिधी गोली हितां ई सिधी गोली हणी करे उन वीचारे 300-400 कमाइण वारे मज़दूर खे, ग़रीब जो पुटु, सफ़ान जो पीउ गॾा गाॾो हलाईंदो। मुंहिंजे अखियुनि सां इहो ॾिठल आहे। मुंहिंजो वालिद साहिबु नाबीन आहे हाणे त, हिकिड़ो ई पुटु हुयो उनजो ऐं उनजी शादी थियल, उनजा 2 बच्चा हुया ऐं गॾा गाॾो उनजो पीउ हलाईंदो हुयो, पंहिंजा बच्चा पाले। उहो वॾो पुटु कयो, उहो पुटु बेगुनाह चोरनि मारे छॾियो ऐं पुलिस उन्हनि जो बुरो असरु कयो, लेकिन चोरनि खे सज़ा न मिली। उहे चोर साॻा छुटी आया थाणे मां, महीने 2 जे अंदरि पैसा भरे ॾिनो, मालिक बि पैसनि ते राज़ी थी विया। ग़रीब हाणे छा करे, विड़ी बि न पियो सघे। हर कंहिं चयो यार तुंहिंजो हिकिड़ो पुटु हुयो, तुंहिंजो कमाइण वारो बि कोई कोन आहे, तूं कीअं केस विढ़ंदे, कीअं कंदे। वरी असांजा जेका पंहिंजा माइट हूंदा आहिनि न, हिकिड़ी ॻाल्हि कयां त तव्हांजा असांजा जेका माइट उहे बि ईअं चवंदा आहिनि त वठा कर जान छॾा हथ पट केस मां। हाणे हीअं न सोचींदा त अॻे ज़ालिम खे सज़ा मिले, न न न, ईअं कॾहिं बि न सोचींदा। इहा ॻाल्हि कंदा हथ पट जेको आहे न ठा कर पैसा वठि, उनखे ईअं पैसा वठाए ॾिनऊं ऐं कमु ख़राबु कयूं। अहिड़े हिसाब सां दोस्तो अॼु हलूं था जेका कमेंट आहिनि अॼु जा, उहे कमेंट शामिलु कंदा हलूं ऐं उन्हनि में ॾिसूं तव्हां दुलाब में तव्हां छा छा लिखियो आहे। इहो अखियुनि ॾिठनि जो मुंहिंजो वाक़ियो आहे, असांजे पाड़े में थियो हुयो हाणे 2-3 महीना पहिरियों, जेको मां तव्हां सां शेयर कयो। इहो इन लाइ शेयर कयो त ड्रामे में बि जीअं सीन थी रहिया आहिनि, हाणे रियल में बि ईअं थी रहिया आहिनि। हथियार कल्चर आम जाम थी चुको आहे। हलूं था अॼु जा जेका कमेंट आहिनि दोस्तो पढ़ूं, पोइ ईअं न वरी वीडियो ड्रिगो थी वञे। दोस्तो अॼु जो पहिरियों कमेंट आयो आहे GFV ID ते लिखियल आहे, दोस्त गुड लिखियो आहे, महिरबानियूं। ऐं फ़याद उनर साहब लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये ड्रामा बेहतरीन है, मंसूर खान जी टीम भली है। बिल्कुलु मंसूर खान यानी आज़म जी टीम ज़बरदस्त आहे, महिरबानियूं। शमल जो तो दिल ऐं गिफ्ट मोकिलिया, लख कुर्ब इंसाफ़ अली भाउ दिलि मोकिलिया आहिनि, ज़बरदस्त बि लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं इंसाफ़ भाउ। ऐं अब्दुलरहमान साहब दिलि मोकिलिया आहिनि, कादिर खान दिलि मोकिलिया आहिनि, दुलाब ड्रामो बहितरीनु लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं। कल्ह मूं पुछो न तव्हांखे ड्रामो, राति मूं पुछो कीअं लॻो। कादिर खान वॾियूं महिरबानियूं तव्हां लिखियो आहे। ऐं अॻिते मुशरफ साहब लिखियो आहे, सुभाणे मां बि अदा हितां सऊदी मां टिकट कराए पाकिस्तान अची हिकु रिपीटर हथु करे खून कंदो, छो जो खून करणु आम ॻाल्हि आहे। ॾिसो त पहिरीं किस्त में 3 खून थी चुका आहिनि। बिल्कुलु अदा मुशरफ साहब, बिल्कुलु इहा ई ॻाल्हि कई जेका मूं कई, एॾो आसान थी वियो आहे। ॾिसो न हाणे तव्हां, इहो ग़लति कल्चर माण्हुनि में पैदा थिए थो। वरी महिरबानी मुशरफ साहब, लख कुर्ब। नज़ीर अहमद साहब दिलि गिफ्ट मोकिलिया आहिनि, स्टिकर, महिरबानियूं। कदूस बा दिलि मोकिलिया, लख कुर्ब। कदूस बा लिखियो आहे, दुलाब ड्रामो तमामु सुठो आहे। वली मोहम्मद, वॾी महिरबानी, जानी ख़ुशि हुजो। बिल्कुलु मोहम्मद यूसुफ बा गुड लिखियो आहे, महिरबानियूं। मज़र बुगियो साहब खोड़ सारा गिफ्ट मोकिलिया आहिनि ऐं लिखियो अथई, दुलाब ड्रामो तमामु बहितरीनु आहे भाउ शाहिद। बिल्कुलु दा हथियार वारो जेको आहे ड्रामो हर कंहिंखे वणंदो आहे। नदीम जतोई साहब खोड़ सारा ऐं ख़ुशी जा जेको स्टिकर मोकिलिया अथई, कल्टियूं खाए थो नदीम जतोई साहब, वॾी महिरबानियूं। वसीम बाबा लिखियो आहे, GK दिलि मोकिलिया अथई, महिरबानियूं। वेरनि जी वस्ती अपडेट ॾियो भाउ प्लीज़ लिखियो अथई, बिल्कुलु तमामु जल्द इहो ॾींदासीं। जाखड़ो साहब इहो कमेंट कयो आहे, वरी महिरबानियूं। अब्दुल हादी साहब गुड लिखियो आहे,
अलीदाद साहब लिखियो आहे तमामु बहितरीनु ड्रामो आहे दुलाब, वॾियूं महिरबानियूं। अलीदाद साहब 2-3 कमेंट आया आहिनि, तमामु बहितरीनु बि लिखियो अथई, लख कुर्ब। नुमान लिशारी साहब दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं ऐं ज़बरदस्त लिखियो अथई, वॾियूं महिरबानी नुमान बा। मज़हर बुग़ल साहब दिलि मोकिलिया आहिनि, साफ़ अली दिलि मोकिलिया आहिनि, वसीम बाबा दिलि मोकिलिया आहिनि, बिलावल अली ज़रदारी साहब वेरी गुड लिखियो आहे दुलाब ड्रामे खे, वॾियूं महिरबानी। बिल्कुलु ज़बरदस्त ड्रामो आहे अदा, तव्हांजे लाइ ॻाल्हि तव्हांजी पंहिंजे हिसाब सां सही आहे। बिलावल ज़रदारी दिलि मोकिलिया आहिनि ऐं दुलाब ड्रामे जे लाइ वसीम बाबा बि लिखियो आहे, महिरबानी सुहिणा। ज़फ़रला डोमकी लिखियो आहे, भाई बलोची मूवी तकरार निकालो, मेरा तो तेरा मेरा मैडम गिरा, मरां त मरां मैडम गिरा। ॾिसूं इहा यूट्यूब ते आहे अलाए न आहे, ॻोल्हींदासीं इन खे। अख्तर नूरियो साहब दिलि मोकिलिया, लख कुर्ब जानी। उस्मान पाली लिखिया, भाईजान शायद भाई चंद गिरे ड्रामा हमारा फेवरेट है और दूसरे ड्रामे का हमें इंतज़ार है, दुलाब ड्रामे का। आज़ाद हमारे शर्त अदाकार। अब बिल्कुलु दुलाब ड्रामो ज़बरदस्त अची चुको आहे बिल्कुलु, बाक़ी चंड ग्रहण ख़तमु थियण वारो आहे। उसामा पाली साहब बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। ऐं जाबिर अली दिलि मोकिलिया, लख कुर्ब। अली मुराद बिदरानी खान साहब दिलि मोकिलिया, नज़ीर अहमद साहब दिलि मोकिलिया, लख कुर्ब जानी। राशिद अली साहब दिलि मोकिलिया, ओके लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं। गौस मोहम्मद दिलि मोकिलिया, नवीद दर्स दिलि मोकिलिया, शकील अहमद मरी साहब लिखियो था, शायद नूर ज़ौर केरु आहे उनजी का तस्वीर मोकिलियो। नूर ज़ौर साहब राइटर आहे अदा, तव्हां ॾिठो हूंदो ज़हर ज़िंदगी में जंहिं खैरू जो किरदारु कयो, बाद में जेको खैरू आयो उहो नूर ज़ौर अथव, पहिरियों वारो खैरू न बाद वारो। शकील अहमद मरी साहब ॿिन्ही कमेंट में साॻी ॻाल्हि लिखी आहे, महिरबानी दिलि बि मोकिलिया अथई। ग़ुलाम रसूल साहब दिलि मोकिलिया, लख कुर्ब जानी। कादिर खान साहब लिखियो आहे, शायद भाउ गिफ्ट मोकिलिया अथई, दिलि मोकिलिया, वॾी महिरबानी जानी। फ़िदा हुसैन दिलि मोकिलिया, लख कुर्ब जानी। ऐं अब्दुल हाजी साहब ओके लिखियो आहे, शमन जितोई साहब दिलि ऐं गिफ्ट मोकिलिया, अब्दुल हफ़ीज़ साहब दिलि मोकिलिया आहिनि। अली नवाज़ भाउ लिखियो आहे, अदा तव्हां त ॾाढो सम्झायो था पर माण्हू त सम्झनि, दुआनि में यादि कंदा, अला हाफ़िज़। वॾी महिरबानियूं। कंडियारो खां मैसेज कयो आहे, अली नवाज़ भाउ लख कुर्ब जानी। ऐं अॻिते लिखियो अथव, अस्सलाम वालेकुम अदा, उमेद ख़ैरियत सां हूंदा। बिल्कुलु जानी मां ख़ुशि आहियां, तव्हां ख़ुशि आहियो अदा। शायदि चैनल वारा ड्रामा ठाहिनि था पर अफ़सोस अदा ही आहे त क़ौम नथी सम्झे, सिंध मां ज़ुल्म ख़तमु नथो थिए, कोई बि ड्रामा ठाहिण जो मक़सदु छा आहे अदा। उन्हनि खे जेको आहे न कम खे हलाइणो आहे, बंदि न आहिनि करणा, बिल्कुलु ज़ुल्म ख़तमु थियणो ई न आहे, वधंदो ज़ुल्म वधंदो, जेॾो जेॾो सोशल मीडिया वधंदो ज़ुल्म वधंदो। मां ॿिए खे ॾिसां थो वीडियो, उहो फलाणो ईअं करे थो, मां सिखां थो, तूं ॿिए खे ॾिसंदो, ॿियो ॿिए खे ॾिसे थो, हिकु ॿिए खां सिखी करे इहो कमु कयूं था। अॻे सोशल मीडिया न हुयो त इहा शइ न पुॼंदी ऐं इहे माण्हू कमु न कंदा, इहो वधंदो। इंसाफ़ अली दिलि मोकिलिया, अली मुराद बिदरानी खान साहब दिलि मोकिलिया, लख कुर्ब। अली मुराद बिदरानी साहब अदा, शायदि बा दुलाब ड्रामा मूसा आहे, बिल्कुलु मूसा न आहे अदा, वॾियूं महिरबानियूं। 28 तारीख़ ते राति हली चुको आहे, तव्हां ॾिठो हूंदो, वॾियूं महिरबानियूं। सुहिणा हाणे करेक्टर ते ॻाल्हाईंदासीं दोस्तो। दुलाब ड्रामे जा करेक्टर त माशाल्लाह सभई शुरू में ॾेखारे छॾियूं, वॾा अदाकार बि शुरू में ॾेखारे छॾियूं, खून ख़राबो बि ॾेखारे छॾियूं। कुझु करेक्टर रहियल आहिनि, मुंहिंजे ख़्याल में इरफान शेख, सॉरी अब्बास गुल उडाणो मतां टे स्पेल में अचे, न त आहिस्ता आहिस्ता वॾा अदाकार ज़ाहिर थींदा आहिनि। इन में सभई ॾेखारे छॾियूं, तॾहिं ड्रामो बि कामयाबु थियो, खून ख़राबो बि ॾेखारियूं, इन लाइ ड्रामो बि कामयाबु थियो। ऐं करेक्टर सभिनी जा सुठा आहिनि माशाअल्लाह। मंसूर खान जो करेक्टर ज़बरदस्त आहे, जेको छोकिरी जे इश्क में गिरफ़्तार आहे, उनजे मथां हमला थियनि था, उनखे ख़बर न आहे त केरु करे थो, इहो शाहनवाज़ ख़ान करे थो, जेको हिन जे मुक़ाबले में वॾेरो आहे ऐं मंसूर खान खे मथे नथो अचणु ॾिए। इहो सुठो करेक्टर आहे मंसूर खान जो। ऐं ॿी ॻाल्हि त इहो त हाणे हिननि जी दुश्मनी वधंदी वेंदी, दुलाब ड्रामे में अचण वारे किस्तनि में अञा खून ख़राबा दोस्तो वधंदा वेंदा, ड्रामो अॻिते हलंदो वेंदो, मज़ो कंदो, लेकिन हर किस्त में खून ख़राबो न थींदो। हाणे 3 माण्हू मुआ आहिनि इन किस्त में, हाणे 20, 15, 10, 15 किस्तनि ताईं को खून ख़राबो न थींदो। हाणे हिक ॿिए खे पादर गारियूं गंद ॾींदा, फ़ैसिला हलंदा रहंदा, बाक़ी धमकियूं हलंदियूं रहंदियूं, हाणे खून ख़राबो न थींदो। मां तव्हांखे ॿुधायां थो, शुरू में इहो ॾेखारियूं सो ॾेखारियूं। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते मिलंदासीं ॿी वीडियो में। वीडियो डिघो थी वियो आहे घणो दोस्तो, असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन वीडियो खे, चैनल खे, शायदि ख़ुशविला खे। दोस्तो सुभाणे सुबुह 7 वॻे हिकिड़ी नई सिंधी फिल्म मां अपलोड करण वारो आहियां इन चैनल ते। ज़ालिम फिल्म ज़बरदस्त फिल्म आहे ऐं उन खे ज़रूरु वॉच कजो जंहिं टाइम सुबुह जो अपलोड थिए उहा, ऐं उन खे फुल ॾिसजो ऐं दोस्तनि ॾे बि मोकिलिजो, शेयर बि कजो। ऐं सुबुह 7 बजे उहा इंशाल्लाह फिल्म ईंदी। अगरि तव्हां हीअ वीडियो मुंहिंजो देरि ताईं ॾिसी रहिया आहियो, ॿिए ॾींहुं ॾिसी रहिया आहियो, त हिन जे एंड स्क्रीन में बि हुनजो लिंक अची वेंदो, शुरू डिस्क्रिप्शन में बि अची वेंदो। मां रखी छॾंदो, सुभाणे रखंदुसि, हाणे त न आहे रखियो, फिल्म सुबुह अपलोड थींदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।